जी दादा पहिरीं तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। मुंहिंजो नालो आहे साजन दास, मुंहिंजो ॻोठु आहे डोंडड़ी, तालुको डिपलो, ज़िलो थरपारकर। तव्हां पाण साईं? आउं मेघवाड़ आहियां पाण। अच्छा, ही तव्हांजा जेके सोशल मीडिया ते इंटरव्यू वग़ैरह मीडिया में हलनि पिया, ही छा मसइलो आहे थोरो? सर, असांजे ॻोठ में तमामु वॾा मसइला आहिनि, तमामु घणा मसइला आहिनि। असांजे ॻोठ जो हिकिड़ो मंशियात फिरोश शख़्स आहे, उनजो नालो आहे राणो। उहो रतन जो पुटु आहे, ॻोठु डोंडड़ी जो ठकुर आहे। अच्छा, इहो मंशियात हलाए थो अफ़ीम ऐं चर्स। अफ़ीम ऐं चर्स? जी, वॾे पैमाने ते अफ़ीम हलाए थो। वॾो को डीलर आहे छा? जी बिल्कुलु, वॾो डीलर आहे। इहो डिपले में हिन जो अॾो आहे पंहिंजो, ज़ाती तौर ते हिन पंहिंजी जॻह वरितल आहे, उते अॾो हलाए थो। उनखां अलावा जेको आहे सो इहो पंहिंजो डिपले खां जेके साइडनि में ॻोठ आहिनि, उन्हनि ॻोठनि में गाॾियुनि ज़रिए हिन वटि पंहिंजूं गाॾियूं आहिनि, ट्रांसपोर्ट आहे हिन जी पंहिंजी। उन में इहो गाॾियुनि में जेको आहे सो सप्लाई करे थो। हिन जी जेको आहे अॼु खां 15 साल या 14 साल अॻु में हिकिड़ी नंढड़ी सोपारी पान बीड़ी जो हिकिड़ो सोपारी जो दुकानु हो, नंढड़ी पेती हुई, दुकान बि कोन हो, पेती हुई। उनखां पोइ हिन आस्ते आस्ते मंशियात जो कारोबार शुरू कयो। उन कारोबार मंशियात जे कारोबार करण खां पोइ जेको आहे सो इहो हींअर हिन वक़्तु हिन जूं 4-5 गाॾियूं आहिनि। हिकिड़ी गाॾी हिन जी पोटवार आहे, हिकिड़ी हिन जी लांग जीप जेके स्पेशली पंहिंजे चढ़ण लाइ आहिनि। लाइन में हिननि जूं 4-5 गाॾियूं हलनि थियूं। ऐं ॿिया जेके आहिनि, ॿियनि जेको मिठी सलामकोट डिपलो रोड ते जेके बसिस हलनि थियूं, इन में बि हिन जा हिसा आहिनि। इहो सभु जेको आहे हिन मंशियात मां पैसो हथु कयो आहे। अच्छा जी बिल्कुलु। तव्हां कॾहिं इन जे ख़िलाफ़ शिकायत कई त ही मंशियात वग़ैरह हलाए थो? जी सर, असां बिल्कुलु शिकायत कई आहे। असां IG सिंध, DIG मेपोखास ऐं SSP थरपारकर इन्हनि खे एप्लीकेशन रिटन में एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि। SHO डिपलो खे त काफ़ी दफ़ा जेको असांखे तक़रीबन 15 सालनि खां असीं जेको मेघवाड़ कम्यूनिटी जा माण्हू आहियूं, इन्हनि जी तज़लील कंदो रहियो आहे मुस्तक़िल। ऐं असांजा जेके आहिनि हिन खे असां ॿी इहा ॻाल्हि आहे त असां हिकिड़ी 1 मैन कमीशन चेयरमैन आयो शोएब सडल साहब, हिते 26 जनवरी ते मिठी में सुप्रीम कोर्ट जो 1 मैन कमीशन चेयरमैन, उनखे बि असां ॾिनी हुई दरख़्वास्त। उन ई दरख़्वास्त ते थोरो घणो अमल थियो। उन SP खे फॉर्वर्ड कई, SSP वरी DSP खे जांच ॾिनी। जांच जे लाइ इहो 4 ॾींहं असां वटि SHO डिपलो मुबारक राजड़ साहब आया हुआ। बल्कि जांच हुन 2 माण्हू मेघवाड़ कम्यूनिटी जा वरिता हुआ गॾु SHO साहब, ऐं 2 माण्हू वरिता हुआ ठकुर बिरादरी जा। पर ठकुर बिरादरी जा जेके माण्हू हुआ, उन्हनि जी जेका बि ॻाल्हि हुई, छाकाणि हुनखे त 2 ॻाल्हियूं लिखणियूं हुयूं, पर हुन ठकुर बिरादरी जूं ॻाल्हियूं तक़रीबन लिखियूं पे। मेघवाड़ बिरादरी जो जेको हिकिड़ो शख़्स हो, उनखे तमामु मसइलनि जी जंहिंखे ख़बर हुई, उहो उन जूं मुकमल ॻाल्हियूं न लिखियूं। असांजे ॻोठ में सर हिकिड़ो मंदर जो मसइलो आहे। असां वटि हिकिड़ो असांजो क़दीमी मंदरु आहे जेको तक़रीबन 300 साल पुराणो आहे, यानी कि असांजे परॾाॾे जे ॾाॾे, असांजे चोथे ॾाॾे जो उहो मंदरु पीर पिथोरे जो मंदरु आहे। पीर पिथोरे जो मंदरु आहे। उनजे पासे में चाउंड जो थान बि आहे, 2 गॾियल आहिनि। उहो असांजो तमामु पुराणो मंदरु आहे। उन मंदर ते हिकिड़े क़िस्म जो कब्ज़ो सम्झो, हुन पंहिंजी जेको आहे दीवार आहे, वाड़, उहो हटाए करे असांजे मंदर ते रखे छॾी आहे। उतां जितां हिन वाड़ रखी आहे, उन ई जॻह तां अॻे 1 सदी पुराणो, यानी 100 साल पुराणो उतां अचण वञण जो गस हो, जंहिं तां ॿारड़ा स्कूल वेंदा हुआ। ऐं उनखां अलावा जेके आहिनि रात जा माण्हुनि जो अचणु वञणु हूंदो हो, उहे शयूं हुन बिल्कुलु उहो गस ब्लॉक करे छॾियो आहे। गस ब्लॉक करणु त पंहिंजी जॻह ते आहे, पर हुन जेको आहे सो उहो पंहिंजी वाड़, उहो मंदर जी बिल्कुलु वाड़ ते रखी छॾी आहे। त हाणे उहो जेकॾहिं असां हुन वाड़ जी को मरमत कयूं या उनखे को कंडो टोपो कयूं त बि अंदरां खां वाड़ खे ॾेई सघूं था, ऐं ॿाहिरां खां कोन था ॾेई सघूं। उन ते एतिराज़ करे थो? बिल्कुलु एतिराज़ करे थो। उनखां अलावा पंहिंजे माल जो वाड़ो जेको ठाहियो आहे, उहो बिल्कुलु मंदर जे अॻियां ठाहियो आहे। इहो SHO साहब जेको राजड़ साहब हलिया, उहो पाण ॾिसी बि आया आहिनि, उतां जी तस्वीरूं अखियुनि सां ॾिसी आया आहिनि। उनखां अलावा साईं असां वटि हिकिड़ी मिटी निकिती, कुदरती मिटी, असांजे मेघवाड़नि जे घरनि खे वेझी आहे। उन मिटी ते तक़रीबन उन मिटी बंदि करण जी तमामु घणी कोशिशि कई, पोइ कॾहिं जहिड़ो, कॾहिं जटो, कॾहिं गार गंद, इहो मुस्तक़िल रही आहे। जॾहिं कल्ह SHO आयो तॾहिं चऊं हाणे भले मिटी हिक ॿिए जी खणनि। उनखां अलावा साईं असांजे मेघवाड़नि जे घरनि जे पासे में हिकिड़ी मिटी खणण ते एतिराज़ कंदा हुआ? बिल्कुलु मिटी, छाकाणि त असांजूं ॿनियूं त आहिनि कोन, असीं ग़रीब माण्हू आहियूं। असांखे जेको मिटी लेपे जा, असांजा तक़रीबन मेघवाड़नि जा सभु कचा घर आहिनि। उन्हनि कचनि घरनि जे लेपे जे लाइ जेको मिटी हुई, उनजी पाबंदी आहे बिल्कुलु। अॼु बि SHO साम्हूं त मञियो, पर अञा आहे पाबंदी, मिटी खणनि कोन था ॾियनि उतां खां।
उन खां अलावा सर उन मिट्टी जे पासे में हिकिड़ो नंदी आहे, पाणी में वसकारे जो वञे थो, उहो पाणी असां वटि हिकिड़ी लूण जी खाण आहे, उन जो आहे सन जो, पर उनखे उतां उन्हनि पाणी रोके तक़रीबन इन्हनि 3 एकड़नि में वाड़ ॾिनी आहे। अच्छा 3 एकड़नि में वाड़ ॾेई उन जे बराबरि में ऊन्हारे जे टाइम ते उहे उन वाड़ जे अंदरि खेड़ी कंदा आहिनि, इहे ख़ाली खेड़ी कंदा आहिनि जीअं उहो ज़मीन उॾामे। उते तक़रीबन हिन ईअं सम्झो हिकिड़ो ॿनी कीअं ठाहिजे नवीं, ईअं ठाही छॾी आहे। असांखे ख़दशो बल्कि सोराना शक आहे त शायदि इहो को नंबर टिपाए हिते हिननि खे ॿनी ठाहिण जो इरादो आहे। अच्छा जेको ॿनी ठाही आहे, जंहिं वाड़ ॾिनी आहे, उहो इन मनशात फिरोश राणे ठक्कर जो वॾो भाउ आहे, उनजो नालो आहे अमरो पुट रतन, इन राणे ठक्कर जो वॾो भाउ आहे। अच्छा उन इहो वाड़ ॾेराई आहे। उन खां सवाइ सर टियों मसइलो असांजो इहो आहे त हिननि जी जेका ॿनियूं, मिसाल हिकिड़ी मड़े में 2 ॿनियूं माना 2 एकड़ जी ॿनी आहे न, त उन ॿनी खे 2 एकड़ जे बजाय 10 एकड़ आबाद त हुई कनि था वसकारे जे मौसम में, पर ॿनी जे पासे खां न कंहिं माण्हू खे खिपता, मेघवाड़ बिरादरी जेके न कंहिंखे खिपता वढणु ॾियनि, न ॿारनि लाइ काठी था जोड़णु ॾियनि, या हींअर जेको कंडी में पन थिए थो, जेको पाण माल मवेशी खे चारींदा आहियूं, उहो कंडी हींअर हाणे ॿूर जी मौसम आहे त हींअर हाणे जहिड़ा जटा शुरू आहिनि। माना पूरे मड़े में जेको आहे इहो कंहिं क़िस्म जो कोई हक़दार कोन आहे, यानी कि मेघवाड़ कमेटी जो माण्हू कोई हक़दार कोन आहे। असां रिक्वेस्ट कई एसएसपी खे बि इहो रिक्वेस्ट कई, जेकॾहिं ॾिसो तव्हां इहो मसइलो आहे त भले जेकॾहिं असांखे लॾाइणु चाहियो त असां लॾे वञूं, ॿियो छा कयूं। असां को अॼु जा आहियूं कोन हिते, असांजो ख़ानदानी पड़ ॾाढा हिते पलिया वॾा थिया आहिनि। उन खां अलावा सर हिते असां वटि हिकिड़ो सन आहे जंहिंमां लूणु निकिरंदो आहे, सन। कहिड़े नाले सां सॾिजे थो? इहो सन डोंडड़ी जो सन। अच्छा डोंडड़ी जो सन। असांजे घरनि खां डोंडड़ी जा ठक्कर मेघवाड़ ॿिन्ही जा जेके घर आहिनि, इन्हनि जे उत्तर पासे में वेझो ई आहे। तक़रीबन इहो थींदो वञी 2 वराण चऊं पाण सिंधी में उनखे चऊं, या उनखे 400-500 मीटर चऊं, एतिरे फ़ासिले ते जेको सन आहे, उन जे 3 पासनि खां, हिकिड़े पासे खां ज़मीनूं आहिनि सर्वे वारा, बाक़ी 3 पासनि खां उनखे तक़रीबन काठ बीठल आहे, देवी जो वण जो, देवी वण आहे हिकिड़ो असां वटि, उनजो काठ बीठल आहे। तमामु जाम थी असां वटि सर देवी तमामु इंतिहाई जाम थिए थी। अच्छा उहो जेको एराज़ी आहे तक़रीबन 3 किलोमीटर आहे, अंदाज़न 3 किलोमीटर उहा एराज़ी में काठियूं बीठल आहिनि देवी जूं। उहे देवी जूं काठियूं जेके आहिनि, उन्हनि देवी जे काठियुनि में हे जेके ठकुर बिरादरी जा माण्हू आहिनि, उहो उन्हनि खे वढे, उन्हनि मां पंहिंजूं सिरूं बि पचायूं, ऐं उहे सिरूं पाण पचाए वरी विकिरो बि करे रहिया आहिनि। देवी विकिरो थियनि थियूं, देवियुनि जा पलड़ा बि विकिरो थियनि था, ऐं देवियुनि जूं काठियूं सर ई तक़रीबन अॼु खां 2-3 महीननि, ही गुज़िरियल 3 महीननि जे अंदरि हिननि तक़रीबन 10 खां 12 गाॾियूं, वंगो आहे, वंगे ते भठा आहिनि, उन्हनि ते विकिरो कयूं आहिनि वढी करे। छाकाणि GMC गाॾियूं हिननि जूं पंहिंजियूं आहिनि, मज़दूर लॻाए हिननि वढराया, धिका हणाया, पोइ हिननि विकिरो शुरू कयो। जॾहिं त असां वटि जेको आहे विकिरो असांजे ॻोठाणनि ऐं हिकिड़ो राणा हमीर सिंह हितां अमीन मोकिलियो हो, ऐं ॿियो बि हिकिड़ो लुत्फ़ुल्ला साहिब जो बि हिकिड़ो अमीन आयल हो, हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर खटूमल जो अमीन आयल हो। उन्हनि जे साम्हूं हिकिड़ो फ़ैसिलो थियो अॼु खां 4-5 साल पहिरीं, त जेके ही काठियूं आहिनि इहो वढणियूं कंहिंखे बि पंहिंजे ज़रूरत मुताबिक़ केरु वढी सघे थो, बाक़ी जेको आहे विकिरे बंदि हुयो, विकिरे ते पाबंदी हुई समाजी तौर ते, छाकाणि इहो अहसास ई हुयो, उनजे करे विकिरे जी पाबंदी। उनजे बावजूदि राणो ठकुर ऐं ॿियो आहे खेतो पुट विझो, उन्हनि उहे तक़रीबन 12 खनि गाॾियूं, 10-12 गाॾियूं हींअर हिननि 3-4 महीननि जे अंदरि विकियूं आहिनि। अॼु बि मौजूदु पियूं आहिनि उते, जेको असांजे ॻोठ में काठियूं वढल धिका, तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े में 8 खां 10 गाॾियुनि जेतिरो काठ वढल मौजूदु पियो आहे। इहो राणे वारनि जो आहे। जी सही। वो हींअर पंहिंजो SHO साहब आयो तॾहिं तव्हां ॾेखारियो? जी बिल्कुलु असां ॾेखारियो, SHO साहब खे तक़रीबन पॉइंट्स असां ॾेखारियूं, मंदर वारी गली ॾेखारी, मिटी वठी वियासीं, जेका वाड़ ॾिनल आहे उहा बि ॾेखारी। उन खां अलावा असां SHO साहब खे रिक्वेस्ट कई त सर तव्हां एप्लीकेशन खे ॾिसी करे हलो। मूं जेका एप्लीकेशन ॾिनी हुई उन में जेके शयूं हुयूं त बाबा जंहिंजी 2 एकड़ ज़मीन आहे त उहो 10 एकड़ पोखे थो, मड़े जो हक़दार कोन आहे। उहो SHO साहब चयो त बाबा इहो रेवेन्यू जो मैटर आहे, ऐं मूंखे जुमे जी नमाज़ आहे, जुमे जो ॾींहुं आहे, ऐं रोज़ेदार आहियां, उनजे करे नथो हली सघां, माज़रत कई SHO साहब। बाक़ी जेको आहे त साईं इहो असांजो तक़रीबन 4-5 साल अॻु में हिकिड़ो ॻोठाणनि जो ऐं अरबाब लुत्फ़ुल्ला ऐं अरबाब मुंहिंजे ख़्याल में ॿिया बि जेके खेतलारी जा अरबाब आहिनि, ऐं राणा हमीर सिंह, राणा जागीर वारो, इन्हनि जा हिकिड़ा माण्हू आया हुआ,
अमीन मोकिलिया उन्हनि इहो फ़ैसिलो कयो हुते जी फ़ैसिलो कयो त बाबा हीउ काठ केरु वॾी विकिरो कोन कंदो सही फ़ैसिलो थियो राति जे टाइम लिखी हिननि कोन ॾिनो ॿिन्ही धुरनि खां न को हुननि खां लिखाए वरितो न को मेघवाड़नि खां लिखाए वरितो हिननि चयो त 3 ॾींहंनि खां पोइ मोहनलाल मेघवाड़ टाउन चेयरमैन हो उन वक़्तु डिप्ले जो चई मोहनलाल मेघवाड़ ऐं प्लस में 2-3 ॼणा ॿिया इहे अची तव्हांखे सुभाणे न ॿिए ॾींहुं लिखी ॾींदा उहो ॿियो ॾींहुं आयो ई कोन उहो फ़ैसिलो लिखाइणो ई कोन उन खां पोइ तक़रीबन 15 ॾींहंनि खां पोइ अरबाब लुत्फ़ साहब आया हुया डिप्ले में इन्हनि मूंखे ऐं मुंहिंजे ॻोठ वारनि खे घुरायो उन टाइम खीमजी पीर कुतानी जा आहिनि ऐं उन खां अलावा आहे अज़ीज़ नोड़ी उन टाइम ASI हुयो उहो हुयो आहे ऐं उन खां अलावा वली आमर हुया उन मूंखे वठी विया लुत्फ़ साहब वटि पेश कयाऊं चयो मां भाई अव्हांजो छा मसइलो आहे मुंहिंजो सर मसइलो राजन खां पुछिजे छा मसइलो आहे त खीमजी साहब इहो मसइलो सॼो पेश करे ॿुधायो लुत्फ़ साहब चयो 6 तारीख़ ते उन ई महीननि में अॼु खां 4 साल पहिरीं चयो त 6 तारीख़ जो तव्हांजो फ़ैसिलो कंदासीं ऐं तव्हां पंहिंजे मेघवाड़ बिरादरी खे मुतमिन करे छॾिजो मुंहिंजो ठीकु आहे सर 6 तारीख़ जो तव्हां अचो असां 6 तारीख़ जो प्रोग्राम रखियो लुत्फ़ साहब कोन आया माना उहा 6 तारीख़ अञा ताईं आई कोन उन खां पोइ सर हीअ जॾहिं मूं एप्लीकेशन ॾिनी इन खां पोइ मूंखे लुत्फ़ साहब मिलिया हुआ कराची में उन्हनि चयो बाबा तव्हां वञो डिप्ले में मुंहिंजो भाउ आहे उनखे चवंदा तव्हांजो फ़ैसिलो थींदो असां लुत्फ़ साहब जे भाउ सां वञी मिलियासीं उन चयो बाबा तव्हां रमज़ान ताईं सब्र कयो तूं एप्लीकेशन तां हथु खण मूंखे एप्लीकेशन तां हथु करण लाइ दॿायो त बाबा एप्लीकेशन तां हथु खण मुंहिंजो सर ईअं एप्लीकेशन तां हथु नथो खणी सघां माज़रत कयां थो छाकाणि त मूं कमीशन जे चेयरमैन खे सुप्रीम कोर्ट खे एप्लीकेशन कई आहे उनजे करे हथु नथो खणी सघां तव्हां फ़ैसिलो कयो मां ॿिए ॾींहुं हथु कयां थो उन खां पोइ साईं असल में उन साईं जिन खे असां अरबाब लुत्फ़ अल्लाह साहब जे भाउ खे असां इहो चयो त साईं असांखे लुत्फ़ अल्लाह साहब अॼु खां 4 साल पहिरीं टाइम ॾिनो त बाबा 6 तारीख़ जो तव्हांजो फ़ैसिलो था कयूं उहो 6 तारीख़ आई कोन इन खां अॻु में पर साल जेका गुज़िरियल साल फेबरवरी में को असांजे ॻोठ जा मेघवाड़ ऐं ठकर पाण में विड़िया हुआ असांजे पाड़े जा मुंहिंजो सौटु हुया ऐं ॿियो राणो ठकर हुयो उन्हनि जो फ़ैसिलो लुत्फ़ साहब ॿिन्ही धुरनि खे घुरायो चयो बाबा ठकर बिरादरी खे बि घुरायो मेघवाड़ बिरादरी खे बि घुरायो चयो अचो तव्हां हिते त आउं तव्हांजो फ़ैसिलो थो करियां हुतां ॿई धुरियूं पहुतियूं अची लुत्फ़ साहब जे बंगले ते ऐं हुतां SHO FIR कई अच्छा हाणे असां कीअं एतमाद वठूं लुत्फ़ साहब खे ते त बाबा फ़ैसिलो कंदो अलाए न अलाए असांजे माण्हुनि खे उन ई ॾींहुं बि घुराया ॿिन्ही धुरनि खे जॾहिं बंगले ते पहुता आहिनि FIR थी वई हाणे तव्हां जेको आहे साफ़ी बिरादरनि पाण सोचे सघंदा या हिकिड़ो नंढिड़ो ॿार बि सोचे सघे थो असां कंहिं ते एतमाद कयूं असांजो हाणे अलाह खां सवाइ ॿियो कोई चारो त बचियो कोन आहे हाणे या आऊं आला अख़्तारनि खां अपील कयां थो ह्यूमन राइट्स वारनि खां SSP थरपारकर खां DIG मीरपुर खां IG सिंध साहब खे बि मुंहिंजी एप्लीकेशन ॾिनल आहे साईं जिन खे बि अर्ज़ु कयां थो उन खां अलावा जेके असांजा तरजा MPA MNA आहिनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट कयां थो त जेतिरो जल्द थी सघे असांजे मसइले खे ॾिसी करे उन जो जेको आहे कंहिं न कंहिं क़िस्म जो हलु कढियो वञे इहो मसइलो जेकॾहिं वधीक कुझु ॾींहुं रहियो त इहो मसइलो जानलेवा थी वेंदो शायदि मूंखे इहो महसूसु थिए थो त इहो मसइलो जानियूं वठंदो इहो हिक ॿिए जा माण्हू मारण ताईं हलिया वेंदासीं उनजे करे आउं पाकिस्तान जी जेके आला इदारा आहिनि या जेके असांजे थरपारकर ज़िले जा MPA MNAs आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि त इहो असांजे मसइले खे ॾिसी करे असीं ॿिन्ही धुरनि खे डॉक्टर खट्टूमल साहब के मलानी साहब के या सुरेंद्र साहब के कॾहिं चयो जी बिल्कुलु चयो आहे गुज़िरियल महीने जे अंदरि मूं असांजे मौज़ज़ीन आहिनि असांजी क़ौम जो सरदार आहिनि डॉक्टर खट्टूमल साहब उन्हनि खे चयो मुंहिंजो सर असां सां इहे ज़ुल्म आहे डॉक्टर खट्टूमल साहब खे अॼु खां 15 साल मुस्तक़िल ख़बर आहे त इहे मसइला आहिनि हिननि सां डॉक्टर खट्टूमल साहब बि जॾहिं असांजो फ़ैसिलो थियो पहिरीं वारो जेको जंहिं ते अमल कोन थियो उन ते अमल ठकुरनि जी दुर कोन कयो तॾहिं बि डॉक्टर खट्टूमल जो बि माण्हू अमीन आयल हुयो उन ते अमल ठकुरनि जी दुर कोन कयो ऐं जेको असांजो MP आहे सुरेंद्र वलासाई साहब उनखे बि बिल्कुलु असां चयो उन्हनि बि चयो बाबा असां थोरा वांदा थियूं तव्हांजे मसइले खे ॾिसंदासीं महेश मलाणी साहब ताईं बि असांजो इहो मसइलो पुॼायल आहे लुत्फ़ साहब खे पहिरीं ख़बर बि आहे 2-3 ॾींहं अॻु में 2-3 ॾींहं बल्कि न 15-20 ॾींहं अॻु में आउं पाण कराची में संदसि बंगले ते मिलियो हुअसि सॼी हक़ीक़त ॿुधाई हुई ठकुर वारी धुर ईअं था चवनि त असांजो फ़ैसिलो लुत्फ़ साहब वटि आहे असां लुत्फ़ साहब जे फ़ैसिले करण में कोई हो न आहियूं त बाबा असां लुत्फ़ साहब जे फ़ैसिले खां इनकारी कोन आहियूं पर असां एतमाद कीअं कयूं
अॻु में असांखे 6 तारीख़ टाइम ॾिनी, उहा 6 तारीख़ आई कोन। गुज़िरियल दफ़ा जेको आहे तो असांखे उन्हनि चयो त बाबा न त असांजो भाउ, मुंहिंजो भाउ तव्हांजो फ़ैसिलो हली ॾिसे थो, करे थो, सरज़मीन ॾिसे थो, उहो बि कोन थी। उन खां पर साल असांजे माण्हुनि खे पंहिंजे बंगले ते घुराए FIR थी वई। हाणे तव्हां ॿुधायो त असां कीअं ऐं जेको आहे सो एतमाद कंहिं ते कयूं? सही चयो था। साईं ज़ुल्म, हिननि जे ज़ुल्मनि जी सिर्फ़ु तव्हां सां उन्हनि असां सां ज़ुल्म ठहियो, ॿियनि ॻोठनि वारनि सां, ॿियनि ॻोठनि वारनि, लाइन जे ॻोठनि वारनि। अॼु खां तक़रीबन 5-6 साल पहिरीं हिकिड़ो डोंडीअ जो छोकिरो हो, मेघवाड़ कम्यूनिटी जो, उहो पढ़ंदल हो। जी। हिन जी तॾहिं उन वक़्त में एक बस हलंदी हुई, छकिड़ो हुनजे मथां बस ठाराई, उहा बस हलंदल हुई। उन बस में हिन चयो त बाबा, छोकिरे खे चयो मूंखे किरायो ॾे। छोकिरे चयो बाबा असां स्टूडेंट आहियूं, असां हाफ किरायो ॾींदा आहियूं। हिन चयो तव्हांजे वालिद साहब जी बस त कोन आहे। छोकिरे लाहे मोचड़ो हिनखे हणी कढियो अच्छा। पंहिंजी गाॾी में। अच्छा। उन खां अलावा ॿिया ठकर आहिनि मनीड़े जा, जी। उन्हनि सां बि इहो गैर क़ानूनी सां विड़ियो, उन्हनि बि हिनखे ॾाढा पादर हया हुआ। अच्छा। उन खां अलावा हिकिड़ी छाई छपड़े जी औरत हुई भील, उहा बि हिन गाॾी में सवार हुई, लाइन जी गाॾी में। उन सां बि बद अख़लाक़ी सां ॻाल्हायो, उन बि हिनखे लाहे मोचड़ो हणी कढियो। अच्छा। सिर्फ़ु असां ढोंडली वारनि मेघवाड़नि सां कोन आहे। अच्छा। तव्हां सर्वे करियो, ॾिसो, तव्हां उतां जा जेकॾहिं हालात ॿियनि माण्हुनि खां पुछो, मूंखे छॾी ॾियो। छाकाणि त असीं पाण में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु एप्लीकेशनूं ॾेई वेठा आहियूं, दुश्मन आहियूं। सही। असीं त हिक ॿिए जे ख़िलाफ़ु आऊं बि कूड़ ॻाल्हाईंदो, हो बि कूड़ ॻाल्हाईंदो। सही। पर तव्हां उते जा ॿिया माण्हू आहिनि, उते जी राज बाग आहे, तव्हां उन्हनि खां पुछी सघो था। सही। उन्हनि खां तव्हां पुछी सघो था त केरु ग़लति आहे, केरु सही आहे। को असांजो मौज़ूदीन शख़्सियत अची वेही असांखे फ़ैसिलो करे त एॾो वॾो मसइलो ई कोन्हे को। सही। जी हाँ सर। अच्छा, मतलब ये एॾो हुते ज़ुल्म करे थो। जी बिल्कुलु। अच्छा, हाणे छा थियणु खपे? हाणे तव्हां छा? हाणे मुंहिंजो मुतालबो सर इहो आहे त आउं आला अख़्तियारनि खां इहो अपील कंदुसि त महिरबानी करे ख़ुदारा असां जेके इहे जानलेवा मसइलो थी सघे थो, सुभाणे असां हिक ॿिए सां विड़ूं या हिक ॿिए जा माण्हू मारियूं, उन खां बहितर आहे असांजे मसइले खे हल करायो वञे। मंशियात फरोशी जे हवाले सां कॾहिं तव्हां पुलिस इख़्तियारनि खे कोन चयो? बिल्कुलु सर, पुलिस इख़्तियारनि खे चयल आहे। SP ऑफिस में लिस्ट में मुंहिंजे ख़्याल में 146 नंबर ते इन जो नालो आहे। अच्छा। मंशियात फ़िरोशन जी कार्रवाई नथी करे? पुलिस पकड़े थी, वरी पैसा वठिजनि था, एट ए टाइम पैसा 2 लाख 4 लाख ॾियो, छुटियो वञनि था। अच्छा। बिल्कुलु पकड़ियो आहे पुलिस, हिकिड़े दफ़ा बि न, 4 त 5 दफ़ा पकड़ियो आहे। अच्छा। पुलिस इनखे रेड कई आहे, अफ़ीम जे समेत इनखे पकड़ियो आहे, वरी एट ए टाइम पैसा ॾियो, हो पंहिंजो कमु करे था वञनि। अच्छा, कॾहिं चालान वग़ैरह थियो? चालान कॾहिं मंशा जे केस में कॾहिं चालान कोन थियो, बाक़ी केसनि में चालान थियो हूंदो, मंशा जे केस में उहो चालान कॾहिं हिन खां अॻु में कॾहिं कोन थियो आहे। छाकाणि त पुलिस, असां वटि पुलिस जा जेके अमलदार आहिनि उहे मुस्तक़िल चेंज थींदा रहंदा आहिनि। सही। उन जे करे हिकिड़ो जेकॾहिं SP साहबु अचे थो, उहो जेकॾहिं हिन जे ख़िलाफ़ु को थोरी घणी एक्शन वठे थो त वरी उनखे बदिली कराए थो वञे, वरी ॿियो SSP साहबु अची थो वञे, वरी मामिलो थधो थी वञे। इन इहो सिरिश्तो तक़रीबन 15 सालनि खां मुस्तक़िल हलंदल आहे। अच्छा। जी। मतलब 15 सालनि खां इहे मतलब करे पिया मंशियात फरोशी? जी बिल्कुलु, इहो सरेआम मंज़र ते वीडियाज़ आहिनि, ऐं मुंहिंजे चवण जी ॻाल्हि कोन्हे, अॻे माण्हुनि वीडियोज़ रखिया आहिनि, फेसबुक पेजनि ते आहिनि, माण्हुनि जे पेजनि ते आहिनि, जेको मंशियात विकिणे थो पियो, अफ़ीम वग़ैरह, उहो सभु जेको आहे ॿियनि कम्यूनिटी जे माण्हुनि, असांजी ठकुर या मेघवाड़ बिरादरी खां हटी करे ॿियनि कम्यूनिटी जे माण्हुनि इहो वीडियोज़ उन्हनि जा जेके आहिनि उहो कया आहिनि। उन खां अलावा साईं असांखे हिकिड़ो दफ़ा TRDP रोड ॾिनो उहो मेघवाड़ पाड़े जो, उहो बि इन्हनि इनकार करे, उहो छाकाणि गाॾियूं बि इन्हनि आहिनि, पोइ बि उहो रोड उन्हनि विञाए ॾिनो। अहिड़ा त असांजे हिकिड़े छोकिरे खे स्कूल वियो पिए त उन छोकिरे खे इन राणे जे पुटनि जेको आहे उनजे मथां पेट्रोल हारे उनखे ॿारण जी कोशिशि कई हुई, ज़ाती करण जी कोशिशि कई। पोइ उहो जॾहिं हितां जो एजुकेशन डिपार्टमेंट जो जेको DO अरबाब नालो अलाए छा हुअसि, उहो जेको आहे उन्हनि खां ॿिन्ही धुरनि खां माफ़ी तलाफ़ी करायो, इन मसइले खे उते धर्म भरम कयो। कॾहिं तव्हां राणे ख़िलाफ़ एहतजाज वग़ैरह कयो? बिल्कुलु, असां जा एहतजाज जेके आहिनि तक़रीबन इहो 7-8 सालनि में हिकिड़े दफ़ा न, बल्कि अंदाज़ो मूंखे लॻे थो त घटि मां घटि न थिया हूंदा त 5-8 दफ़ा एहतजाज थिया आहिनि। उन ॻोठणनि जा बिल्कुलु मर्दनि माइयुनि सां एहतजाज थिया हुआ। उन्हनि जे न मुंहिंजे अकेले न, राज जे माण्हुनि समेत थिया हुआ। उहो मूं वटि एज़ ए प्रूफ SP ऑफिस में मुंहिंजा, तव्हां पुछा करे ॾिसो त SP ऑफिस में मुंहिंजा उहे कटिंग्स अख़बारनि जूं, वीडियोज़, तस्वीर, गुज़िरियल साल जेको इहो गुज़िरियल साल उन में त वीडियो में आऊं त कोन आहियां न, उते उनजे ॻोठाणा ॿिया आहिनि। सही। उहे बि असांजे ॻोठ जा बिरादरी आहे, उन्हनि सां जेको ज़ुल्म मसला हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि दायो आहे, KTN न्यूज़ ते हलियो आहे। बिल्कुलु KTN न्यूज़ ते इहा हेडलाइन में हली हुई ख़बर, पर हीअ इन जी पहुच
जी सर एॾो बिल्कुलु बासर आहे हिन में को शक कंहिंजो कोन्हे। माण्हू आहे कंहिंजो माण्हू केरु इन हाणे खे सर ॿुधाए? माण्हू कुझु नथो चई सघिजे त कंहिंजी केरु पुठि भराई करे पियो इहो बार बार लुत्फ़ साहब जे नाले खे बदनाम करे पियो त मुंहिंजो फ़ैसिलो मुंहिंजो लुत्फ़ साहब वटि आहे, लुत्फ़ साहब कंदो। हर ॻाल्हि जेको माण्हू जेका ॻाल्हि पुछे थो चए थो हीउ लुत्फ़ साहब कंदो। हाणे माण्हू कंहिं सियासी माण्हू खे बदनाम करणु मूंखे लॻे थो इहो मुनासिबु कोन्हे। असां नथा चई सघूं त हीउ लुत्फ़ साहब जो माण्हू आहे या ग़ुलाम नबी साहब जो माण्हू आहे, राणा साहब जो माण्हू आहे। मुंहिंजे ख़्याल में असां त नथा चई सघूं कंहिंजो माण्हू आहे, पर ही बार बार लुत्फ़ साहब जो नालो हणे पियो पोइ अलाह खे ख़बर आहे। अच्छा जी सही सही, महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी।